ईद उल फितर वेझो ईंदे ई महांगाई ते कंट्रोल थी न सघियो। वधंदड़ महांगाई ऐं बेरोज़गारी हुजण करे ही ईद बेथर जा मारोड़ा सादगी सां मल्हाईंदा। ॾुतड़ियल इलाइक़नि में हेल बारिशूं बि न पवण सबबि थरी मारोड़ा ज़मीनी पैदावार मां बि को बि फ़ाइदो वठी न सघिया। मुसलसल थर में ॾुकार ऐं महांगाई जे हवाले सां शहरीन सोच टीवी सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो था। दोस्तों हींअर असां मिठी जी मार्केट में मौजूदु आहियूं, जितां असां हुननि खां ईद जूं तयारियूं बिल्कुलु उबूल कया आहिनि। उन्हनि जे हवाले सां असीं हुननि खां पुछा कयूं था त केतिरे क़दुरु असांखे छा कुझु तव्हांखे ईद जे बारे में असांखे ॿुधाए सघंदा इहो केतिरे क़दुरु तयारियूं जेके आहिनि उहे केतिरे क़दुरु हलनि पियूं? ईद के बारे में तैयारियूं तो माशाल्लाह ठीक पे हलन, पर जो अॻे हिसाब सिलसिले के हिसाब से ईद के हवाले से जो अॻे रुझान हो उनमें घटा महंगाई जी करे हर शइ महंगी थी वही है। अच्छा, हीअं तव्हां कपिड़े जो रेट कहिड़ो वठो पिया हिते सिलाई जे जोड़े जो? हींअर असीं कपिड़े जो रेट 500 रुपया वठूं पिया। अॻे ख़ैर असीं 400 रुपया वठंदा हुआसीं। हींअर हर शइ महांगी थी वई आहे। डेरी आहे, बकरम आहे, कारीगर रेट आहे, ज़िप आहे या इहो बि हर शइ महांगी थी वई आहे। हिन जे करे जो असीं मजबूरन सिलाई असांखे जो वधाइणी पइजी वई आहे। सिलाई बदिला ऐं बाक़ी शयुनि जो काफ़ी महांगाई थियण जे करे ग़रीब माण्हू आहिनि, आवाम दुकार जे वजह सां कपिड़ो बि न वठी सघिया आहिनि। अॻे खां घणो कुझु फ़र्क़ु आहे। बारे में इहो तयारियूं केतिरे क़दुरु हलनि पियूं ऐं छा सिस्टम? सिस्टम तो सही है, मगर महंगाई वधीक हले पई ऐं कपिड़ो असां त वधीक आयो आहे। ॿियनि जे वटि दुकान ते एतिरो आहे कोन। असां वटि मालिक जो शुक्र आहे, सही आहे कमु अचे पियो। अच्छा, महंगाई जो तव्हां ते को फ़र्क़ु कोन पियो आहे? हींअर असांजे महंगाई ते जाम फ़र्क़ु पियो, मगर ग़रीब माण्हू सामान वठी सघे कोन। जेको अटो मथे चढ़ी वियो, कणक हुई, उहो बि महांगी थी वई आहे हिते। अच्छा, ईद जूं तयारियूं वग़ैरह उन्हनि जे बारे में तव्हां कुझु ॿुधाए सघंदा? ग़रीब माण्हू आहिनि, बाक़ी ग़रीब वठी कोन था सघनि कपिड़ो, ऐं अमीर वठी कपिड़ो सिबाइनि था। अच्छा, त पहिरीं ईद मां हिन ईद में तव्हांखे केतिरो फ़र्क़ु महसूसु थिए पियो? पहिरीं ईद में कपिड़ो जाम हो, हींअर वरी थोरो घटि आहे। अच्छा, तयारियूं जेके आहिनि उहे केतिरे क़दुरु हलनि पियूं? ईद जो तयारियूं तो बिल्कुलु हिकिड़ो त माण्हू ॾुकार आहे थर में, ॿियो त महांगाई जाम थी आहे। जुतियूं 20 खां 25% वधियूं आहिनि। बाक़ी हर चीज़ महांगाई थी वई आहे। बाक़ी अॻे ईद जो जेको रश हूंदी हुई, हींअर ॾिसो मार्केटूं सुनसान लॻी पियूं। जेसीं तनख़्वाहूं थियनि तेसीं माण्हुनि जी घुराई थियनि। बाक़ी हाणे असल ॻाल्हि आहे, हालात जाम तंगी थी वई। गवर्नमेंट वग़ैरह खां तव्हांजी अपील का हुजे वग़ैरह? गवर्नमेंट खे असीं चवंदा भाई सस्ताण करे, डॉलर किराए हर शइ सस्ताण करे। माण्हुनि जो वीचारो आम माण्हू वीचारो बचत करे, बुराई करे, बचत जाम करे। असल ॻाल्हि महांगाई जाम थी वई आहे। हर चीज़ खां महांगाई जाम थी आहे। 25 खां 30% जेकी वधी आहे एॾी त महांगाई आहे। अॻे खां ईद रेट में हिन रेट तमामु घटि, तमामु घटि। मार्केट ओवरऑल सुनाटो लॻो पियो, माण्हुनि जो माल मरी पियो। असल ॻाल्हि जंहिंजा माण्हुनि बुख जालत थी वियो। माण्हुनि वीचारो माल को अहिड़ा ॻोठ आहिनि हुन में मानी हिकिड़ो टाइम खाईंदा, हिकिड़ो टाइम कोन था खाईंदा। माल जाम मरी पियो। माण्हुनि जो माल जो ख़र्चो जाम आहे। वीचारो माल गवर्नमेंट तव्हांजी मदद कोन थी करे? साईं गवर्नमेंट असीं अपील था करूं, इमरान ख़ान खे चवंदा, बिलावल भुॻे साहब खे चवंदा, साईं सस्ताण जाम करो, माण्हुनि जी वीचारे जी बचत थिए, सस्ताण जाम करो। महांगाई आहे उनखे तमामु घटि आहे, तमामु घटि आहे। ठीकु आहे, तव्हां असांखे ईद जे बारे में छा ॿुधाईंदा? ईद जूं तयारियूं हींअर कीअं हलनि पियूं या केतिरे क़दुरु इहो? ईद जी तयारियूं थर में पंहिंजे हिसाब सां एतिरियूं ख़ासि न आहिनि, जो छाकाणि त थर में जेका हिकिड़ो ॾुकार आहे, ॿियो त महांगाई तमामु घणी आहे ऐं महांगाई जे करे ग़रीबनि वटि पैसो बि न आहे जो एतिरी ख़रीदारी कनि। थोरी घणी ख़रीदारी हली आहे, बाक़ी एतिरी ख़ासि न आहे। अच्छा, पहिरीं ईद ते जेका ख़रीदारी ऐं जेको सिस्टम हुयो उन जे हवाले सां हींअर हिन में केतिरी चेंजिंग आई आहे? पहिरीं ईद ते ख़रीदारी तमामु सुठियूं थींदियूं हुयूं, छो त थर में बरसातूं पवंदियूं हुयूं। बरसाति जे करे माल बि पैसा कंदो, फसल बि थींदा हुआ। इन साल बरसातूं बि कोन पियूं, माण्हुनि वटि पैसा बि न आहिनि ऐं उनजे करे एतिरी ख़रीदारी ख़ासि न थी आहे। अच्छा, महांगाई केतिरे क़दुरु वधी आहे जेको तव्हां एतिरो ॿुधायो? महांगाई तमामु घणी थी आहे, तमामु घणी महांगाई थी आहे। कपिड़ो मुंहिंजी सम्झ में 20% जेको आहे महांगो थियो आहे। अॻे रेट में 100 रुपए मीटर वारो कपिड़ो 120 रुपया मीटर असांखे अॻियां मिले पियो। अच्छा, उनजे करे महांगाई जे करे माण्हुनि एतिरी ख़रीदारी न कई आहे। अच्छा, इन जे लाइ तव्हां खां गवर्नमेंट खां का अपील या गवर्नमेंट वग़ैरह? गवर्नमेंट खां असांखे इहा अपील आहे थर जी माण्हुनि जी मदद कई वञे ऐं बरसाति न पवण जे करे जेका आहे माण्हुनि खे सोलर पंप लॻाए ॾिना वञनि, जो माण्हू जेको आहे बरसाति जे पाणी जी बरसातूं न पवंदो उनजे करे जेका खेड़ी कनि पियो, फसल थिए त माण्हू पंहिंजो गुज़ारो करे सघे। महंगाई घटि कई न गवर्नमेंट? महंगाई घटि कई, महंगाई तमामु घणी आहे। महंगाई जे हिसाब सां पेट्रोल बि ॾाढो महांगो आहे, डॉलर बि तमामु जाम महांगो थी वियो आहे। उनजे करे कपिड़ो बि अॻियां डॉलर जे हिसाब सां अचे थो महांगो थी वियो। इन करे महंगाई तमामु घणी आहे। गवर्नमेंट खां असांजी इहा अपील आहे त वधि खां वधि जेका आहे महंगाई घटि कई। ईद जे बारे में कुझु ॿुधाए सघंदा? त ईद जी तयारियूं केतिरे क़दुरु हलनि पियूं या छा सिस्टम? साईं तयारियूं असांजे हिसाब सां फुल आहिनि, पर जेको गवर्नमेंट हींअर वधाए छॾिया आहिनि टैक्स वग़ैरह, उन सां ॾाढी महांगाई थी वई आहे। तव्हां ॾिसी सघो था आख़िरी हफ़्तो बचियो आहे,
ऐं इनमें बिल्कुलु असां ग्राहकी में बिल्कुलु सिरो थी वियो अॻे जी भेट में लास्ट ईयर उनखां लास्ट ईयर में ॾींहों में घटिताई अची वई ऐं थर जो तव्हांखे ख़बर आहे सॼो आहे जेको बरसाति आहे त पोइ कुझु आहे न त अदरवाइज़ कुझु ई कान्हे उन हिसाब सां बरसाति हिन बार न पई आहे लास्ट साल बरसाति न पई त जेको असां वटि थर वारा माण्हू आहे उन्हनि जी जेका रेट आहे उहो घटिजी वियो आहे शॉपिंग जो अच्छा त वरी आख़िरी हफ़्तो आहे बिल्कुलु ठप लॻाए पिया आहिनि दुकान मार्केटूं बि डाउन आहिनि असां पाण रेट में हींअर केतिरे क़दर ते माने केतिरा फ़ीसद जेको आहे सो वाधारो आयो आहे रेट जी महांगाई केतिरे क़दर अदा रेट जी त तव्हां ॻाल्हि ई छॾिजो रेट सफ़ा चोट चढ़ी आहिनि जेको शइ असां हींअर 50 रुपए में विकिणंदासीं उहो शइ असां 120 रुपए में विकिणूं था 300 वारी 400 थी वई आहे रेट तक़रीबन ऑलमोस्ट सभिनी जा चढ़ी आहिनि डॉलर जे वधण सां हर शइ जेको कंपनी जूं शयूं हुयूं उन्हनि में ॾाढी महांगाई अची वई कॉस्मेटिक वग़ैरह जेको तव्हां सॼो नेल पॉलिश वग़ैरह सभिनी पाउडर वग़ैरह सभिनी ते रेट वधी विया आहिनि अच्छा हींअर ही तव्हां वटि हिते ग्राहक छो कोन्हे हींअर पहिरीं त हुजणु खपनि लाज़मी पूरी मार्केट साईं हींअर मार्केट चवां पियो न सफ़ा डाउन लॻी पई आहे अच्छा जी हा मार्केट सफ़ा डाउन आहे एतिरो ख़ासि रुझान कोन्हे शॉपिंग ताज़ी असां हींअर कई आहे पर अहिड़ो ख़ासि रुझान कोन्हे ॾिसो था तव्हां लास्ट हफ़्तो बचियो आहे अच्छा लेकिन बिल्कुलु मार्केट डाउन आहे हिते सभिनी पासे हैदराबाद जेको असां हींअर शॉपिंग करणु वियो हुआसीं उते बि साॻियो हाल लॻो पियो आहे अच्छा इन बारे में तव्हांजी का गवर्नमेंट खां अपील वग़ैरह जी ऐं गवर्नमेंट खां अपील इहो आहे त की ॿियूं पॉलिसियूं आहिनि उहे यूटिलाइज़ कनि जीअं सामान तव्हां इहो महांगो कंदा त उमीद आवाम अवाम वठी न सघंदी बहितर इहो ई आहे त ॿी का पॉलिसी अप्लाई करे हिते कुझु कयो वञे त जीअं सभिनी माण्हू वारनि खे थर वारनि खे जिथे बि आहिनि सिंध वारा सभिनी खे फैसिलिटी थी वञे अच्छा जी त माने हिन पहिरीं ईद जेका तव्हां पहिरीं ईद बि मल्हाई हूंदी लाज़मी उन ईद जे हवाले सां हिन ईद में केतिरो फ़र्क़ु महसूसु थिए साईं ॾाढो फ़र्क़ु महसूसु थिए पियो त माण्हू हींअर वठण लाइ सामान कोन था कनि छो महांगाई वधी वई आहे अच्छा अॻे जी भेट में सामान वठंदा वधीक वठंदा हिन वारे घटि था वठनि जेतिरो खपे थो उन हिसाब सां वठनि था माने तमामु हींअर हिकिड़ो तव्हांखे ईद जो तमामु घटिताई महसूसु थिए थी जी जी बिल्कुलु जी भाउ तव्हांखे असांखे ईद जे बारे में ॿुधाए सघंदा ईद जूं तयारियूं जेके आहिनि उहे केतिरे क़दुरु हुननि जो थींदो आहे असां ईद जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं त असां पोएं साल जे निस्बत हींअर ईद बिल्कुलु न वठासीं बिल्कुलु जेको सो सिस्टम ई कोन्हे जीअं पोएं साल असां वटि ईद हुई उन हिसाब सां हींअर रेट एॾा उरूज ते पहुची विया आहिनि जेको ग़रीब माण्हू जेको का शइ वठे हींअर रिसेंटली 2 मिंट पहिरीं खां 4 ग्राहक वटि आया आहिनि उन्हनि खे मूं रेट ॿुधायो ते चए थो यार एतिरी महांगाई मुंहिंजो यार डॉलर जो रेट तव्हां ॾिसो हर शइ जो रेट एतिरो महांगो थी वियो असां कहिड़े हिसाब सां तव्हांखे कस्टमर हटी पवंदो सफ़ा कस्टमर मार्केट में कंहिं नालो ई कोन्हे असां सुबुह खां वेठा आहियूं टोटल 2 या 3 ग्राहक आया आहिनि तंहिंजे करे असां पहिरीं ईद खां हिन ईद में तव्हांखे केतिरो फ़र्क़ु महसूसु थिए ईद राति जो फ़र्क़ु महसूसु थी एतिरो पोइ ईद जे हिसाब सां ईद सफ़ा निल बटाने लाइ ठीकु आहे बाक़ी आहे जेको तो कस्टमर जेका न अचे उन हवाले सां बिल्कुलु न हुअण बराबरि आहे गवर्नमेंट खां का अपील वग़ैरह गवर्नमेंट खे असां इहो ई चवंदासीं त साईं जेको तो असांजे जेके रुटीन वारे जेके आइटम आहिनि उन्हनि जा रेट एतिरा नॉर्मल हुजनि खपनि जेको ग़रीब माण्हू ईद करे सघे हाणे एॾी महांगाई आहे ग़रीब माण्हू कीअं ईद करे की भई को अहिड़ो पैकेज ॾिनो वञे ईद जे हवाले सां को रिलीफ ॾिनो वञे जीअं हाणे असां जनरल स्टोर जी जुतियुनि जे हवाले सां आहे की गारमेंट जे हवाले सां कहिड़े हिसाब सां मां वठंदा हर शइ हुनजी महांगी थी वई असांखे जेका पहिरीं 700 रुपए में जेका जुती मिले पई उहा हाणे जेका 950 रुपया मिले पई हाणे असां कीअं त विकिणूं हुनखे हाणे उन आम रुटीन वारे हलण वारी शइ यकदमि जेको तो महीने अंदरि एतिरी चढ़ण जे करे असां हुन वॾो मसइलो आहे कस्टमर खे धंधो पंहिंजे हिसाब सां दुकान वरे इन ई करे माण्हुनि वटि पैसो न आहे वीचारा ग़रीब माण्हू आहिनि इन करे उनखे पैकेज ॾिनो वञे थर जे माण्हुनि खे सुठी ॻाल्हि आहे तमामु वज़ीर अज़म खे अपील था करियूं बाक़ी कपिड़ा आहिनि उहे ग़रीबनि खे घुराए ॾिना वञनि त वधीक बहितर थींदो जेकॾहिं गवर्नमेंट जे तरफ़ां त ग़रीब माण्हुनि वटि अटे लाइ पैसो न आहे उहे मिस्किन मारोड़ा आहिनि ऐं परेशान आहिनि वीचारा जी हींअर असां मिठी जी बाज़ार जो दौरो कयोसीं त उन्हनि जे जेको थर जा मारोड़ा आहिनि उन्हनि जी ईद जे तयारियुनि जे हवाले सां काफ़ी जेको तइदाद में माण्हुनि सां असां अवाल बि कयासीं त उहे माण्हू जेको दुकान वारा आहिनि या ग्राहक आहिनि उन्हनि जे बारे में ॿुधाइनि पिया त महांगाई जे हवाले सां जेको आहे सो मार्केटूं वीरान लॻियूं पियूं आहिनि दुकान वग़ैरह इहे शयूं वीरान लॻियूं पियूं आहिनि धंधो तमामु लास्ट थी वियो आहे ईद जूं तयारियूं त बिल्कुलु उन्हनि जे तरफ़ां दुकान वारनि या उन्हनि जे तरफ़ां त तमामु बुज़ुर्ग आहिनि पर ग्राहकी जे हवाले सां तमामु हिकिड़ो मसइलो पेश अचे पियो जो ग्राहकीअ माण्हुनि में गुरबत वधी वई आहे इन हवाले सां ख़ुदा बख़्शिश हाणी सोच टीवी